चार शहज़ादा। हिकिड़ो बादशाह जंहिंजे अदल ऐं इंसाफ़ जी दुश्मन में बि हाक हुई, खेसि चार सुहिणा ऐं जवान पुट हुआ, जे चारई शेर शिकार जा कोॾिया ऐं घुमण फिरण जा शौक़ीन हुआ। रोज़ सुबुह जो घोड़नि ते सुवार थी निकिरंदा हुआ ऐं सॼो ॾींहुं शिकार जे पोयां घोड़ा डोड़ाईंदा शाम धारे पंहिंजे माॻ ते मोटी ईंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं शहज़ादा सही संभरी घोड़नि ते चढ़ी शिकार जे इरादे सां हिकिड़े पासे रवाना थिया। हलंदे हलंदे कंहिं रिड़म पट में अची पहुता जिते उन्हनि खे उन्हीअ ॾाढो हलाकु कयो। हेॾां होॾां ॾिठऊं पर भर पासे में का बि वसंदी वाड़ी नज़र न आयनि। थोरो अॻिते हलिया त खेनि परियां हिकिड़ी झोपड़ी ॾिसण में आई। ख़्यालु कयूं त उते को आहे, तो हिक ॿिए में सलाह कयूं त जेकॾहिं चारई ॼणा गॾिजी हलंदासीं त ख़बर न आहे त झोपड़ीअ वारा कहिड़ो ख़्यालु आणनि। तंहिं करे चङो ईअं थींदो जो हिकिड़ो हिकिड़ो थी वञी ऐं पाणी पी अचे। उहा सलाह बीहारे पहिरियां वॾो भाउ झोपड़ीअ ॾांहुं रवानो थियो। उते वञी सॾु कयईं त झोपड़ीअ मां हिकु नंढी नेठी 14 जे चंड जहिड़ी सुहिणी छोकिरी निकिरी आई, जंहिं पुछियुसि त तूं केरु आहीं? शहज़ादे जवाबु ॾिनुसि, आउं मुसाफ़िर आहियां, उन हलाकु कयो त महिरबानी करे पाणी ढुक पियारीं। छोकिरी चयसि त दुनिया में मुसाफ़िर आहिनि ॿ, तूं अलाए कहिड़ो मुसाफ़िर आहीं। जे जवाबु पूरो ॾींदे त पाणी मिलंदई, न त पोयां पेर कजे। शहज़ादो पूरो जवाबु ॾेई न सघियो ऐं सवाइ पाणी पीअण जे मोटीअ जे भाइरनि खे ख़बर कयईं। उते वरी ॿियो भाउ झोपड़ीअ ॾांहुं रवानो थियो। झोपड़ीअ जे ॿाहिरां बीही हकल कयईं त नेक माई मूं ग़रीब खे भलाई करे पाणीअ जो को प्यारो। उहो ॿुधी साॻी छोकिरी आई चयईं त दुनिया में ग़रीब आहिनि ॿ, ॿुधाए त तूं कहिड़ो ग़रीब आहीं? शहज़ादो जवाबु न ॾेई सघियो ऐं बिना पाणी पीअण जे वापसि वरी आयो। वरी टियों शहज़ादो आयो ऐं अची छोकिरीअ खे चयईं त माई आउं चोर आहियां। छोकिरी उहो ॿुधी चवणु लॻी त दुनिया में ॿ चोर आहिनि ॿ, ॿुधाए त तूं कहिड़ो चोर आहीं? शहज़ादो जवाबु न ॾेई सघियो ऐं उञायल ई पोइ ते मोटियो। अहिड़ी तरह चौथों शहज़ादो झोपड़ीअ ॾे पाणी पीअण लाइ ऐं छोकिरीअ पुछियसि त तूं केरु आहीं? चयईंसि आउं बेवकूफ़ आहियां। छोकिरीअ पुछियसि दुनिया में ॿ बेवकूफ़ आहिनि, ॿुधाए त तूं कहिड़ो बेवकूफ़ आहीं? इन शहज़ादे को बि जवाबु न ॾिनो ऐं जहिड़ो वियो तहिड़ो नाउमीद थी मोटी आयो। नेठि शहज़ादे ॿी वाह न ॾिसी घोड़ा खणी पुठ ते वराया ऐं हलंदा हलंदा आख़िर अची पंहिंजे मुल्क में पहुता। शहज़ादनि जी वञण खां पोइ जल्दी छोकिरीअ जो मुड़ुसु बि घर आयो। हुन दरवाज़े वटि पेर ॾिठा ऐं हू शकी थियो। नका कयईं, पुछाई न का छलाईंदे मोचड़ो ज़ाल ते खणी वसकारो कयईं। ज़ाल खे चङी मार कढी पेरो खणी शहज़ादनि जे मुल्क में अची पहुतो ऐं शहज़ादनि जा पेर शाही महल जे दरवाज़े ताईं पहुचाए बादशाह खे वञी दान ॾिनई त बादशाह सलामत, 4 शाही धाड़ियल मुंहिंजे घर में धाड़ो खणी आया आहिनि। मूं उन्हनि जा पेर खणी शाही महल अंदरि छॾिया आहिनि। हाणे महिरबानी करे मूं ग़रीब जो दाद करियो। बादशाह बि हुनजी ॻाल्हि ॿुधी हिकदमि हुकुम कयो त उन धाड़ियलनि खे झले वञी सूलीअ ते चाढ़ियो। बादशाह जो हुकुम ॿुधी कोतवाल चईनी शहज़ादनि खे चई क़ाबू कयो। सॼे शहर ऐं आसपास में उहा ॻाल्हि हली वई त शहज़ादनि खे फांसीअ ते न चाढ़ियो वेंदो। होॾां छोकिरीअ खे बि उहा ख़बर पइजी वई। तंहिं ख़्यालु कयो त उहे वीचारा शहज़ादा बेगुनाह आहिनि, उन्हनि खे कंहिं बि हालत में बचाइणु घुरिजे। उहो ख़्यालु करे कंहिं हीले सां उहा छोकिरी बचे बादशाह जी कचहरी में पहुती ऐं बादशाह खे समूरो हाल ॿुधाए। उनजे ते बादशाह चईनी शहज़ादनि खे पाण वटि घुरायो ऐं साॻियो पाणी पीआरण वारो हाल बयानु करियो। बादशाह छोकिरीअ खे चयो त बराबरि शहज़ादा बेगुनाह आहिनि ऐं असीं हुननि खे माफ़ी ॾियूं था, पर तूं ॿुधाए त दुनिया में 2 मुसाफ़िर, 2 ग़रीब, 2 चोर ऐं 2 बेवकूफ़ केरु आहिनि? छोकिरी जवाबु ॾिनो त जीअं त केबला हिन दुनिया में 2 मुसाफ़िर आहिनि, चंड ऐं सिज, जे वीचारा सदाईं सफ़र में आहिनि। 2 ग़रीब आहिनि, हिकु ज़मीन ऐं ॿी कुंवारी धीउ, छाकाणि त ग़रीब ते जेको ॿार रखियो सो सही वेंदो। अहिड़ी तरह ज़मीन बि एतिरे ॿार हूंदे दाह न कंदी ऐं न्याणीअ खे बि माइट जेको मुड़ुसु ॾींदा सो सवाइ पुछण जे क़बूल ईंदी। चोर बि आहिनि 2, साह ऐं ॿियो इज़राइल। चोर हमेशह लिकी ईंदो आहे, अहिड़ी तरह हिक ॿिए में लिकी ईंदा आहिनि। बेवकूफ़ बि आहिनि 2, हिकिड़ो पाण बादशाह सलामत ऐं ॿियो मुंहिंजो मुड़ुसु बि सवाइ पुछा गछा जे मूंखे मार ॾेई हिते दाई थी वियो आहे ऐं अव्हां बि हुन जी ॻाल्हि ते ॻंढ ॿधी शहज़ादनि खे खणी फांसीअ ते चाढ़ण जो हुकुम कयो। जेकॾहिं आउं वक़्तु सिर न अचां हा त हूंदे ई चारई बेगुनाह सूलीअ ते चढ़ी वञनि हा। बादशाह छोकिरीअ जी उहो सम्झ भरियो जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि घणो ई इनाम ॾेई रवानो करे छॾियईं।